إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها فإن كل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار أما بعد فأعوذ بالله السميع العليم من همزه ونفخه ونفسه أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم اللهم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي اللهم رب زدني علما اللهم رب زدني علما اللهم رب زدني علما مختصر حمد ای ثنا درود و سلام بعد قابل احترام معزز سامعین کرام بزرگو ای نوجوانو اج जे खुतबा जुमातुल मुबारक जे अंदर उनवान इन ॻाल्हि ते मुश्तमिल मबनी आहे तो फिक्र आखिरत छा आहे आखिरत छाखे चइबो आहे ऐं आखिरत जी तयारी असांखे कीअं करणु खपे ऐं आखिरत किथां खां शुरू थिए थी जेको माण्हू आखिरत खां गाफ़िल थी रहे थो उन जो अंजाम छा आहे अॼु जे मुआशिरे में वॾा फ़क़ीह दाना माण्हू ॾिसण में ईंदा
जेके कुरान ते पंहिंजी ज़बान दराज़ी कंदा, हदीस मुबारका ते ज़बान दराज़ी कंदा, ऐं ॿिए पासे उन्हनि जी जेका अमली ज़िंदगी आहे, अमली रिज़ल्ट आहे, उहा अल्लाह जी बंदगी रसूल करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिनजी इत्तबा फरमाबरदारी खां ता हद निकाह तव्हांखे परे नज़र ईंदी। पर इन्हनि माण्हुनि जो ॿिए पासे फ़लसफ़ो, नज़रियात, फ़िक्रियात जॾहिं इस्लाम जी ॻाल्हि कंदा, सूफ़ियत जी ॻाल्हि कंदा, औलिया किराम जी ॻाल्हि कंदा, एतिरो पंहिंजो पाण खे माण्हुनि जे साम्हूं साफ़ शफ़ाफ़ पेश करण जी कोशिश कंदा तो मूं जहिड़ो को चालाक, मूं जहिड़ो को दाना, मूं जहिड़ो को साफ़ सुथरो माण्हू आहे ई कोन। अवां मुआशिरे में हिकिड़ो तबक़ो सूफ़ी हज़रात जो हूंदो हूंदो। इन सूफ़ी हज़रात जी हिकिड़ी पॉइंट आहे, छाजी सामी, छाजो कड़को, जन्नत दिलासो, दोज़ख दड़को। जेकॾहिं हिकिड़े पासे कुरान ऐं हदीस खे रखिजे ऐं ॿिए पासे इन क़ौल खे ऐं इन क़ौल ॿोलण वारे माण्हू खे रखिजे, अल्लाह ताला जी ज़ात जो कसम आहे, हिन ज़मीन रूह ते इन माण्हू खां वधीक को काफ़िर, बदतरीन, ज़लील, रुसवा माण्हू गुज़रियो ई कोन्हे को। जेकॾहिं कुरान मजीद जो मुतालो कयो, हदीस मुबारका जो मुतालो कयो तो तव्हांखे काफ़िर ज़रूर मिलंदा, मुनाफिक ज़रूर मिलंदा, मुशरिक ज़रूर मिलंदा, और रब कबर, क़यामत, महशर जो इनकार करण वारा ज़रूर मुंहिंजो तस्वीर मिलंदो। पर जॾहिं हुननि जे मथां रब जे अज़ाब जो झटको ईंदो हुयो, हू बि रुजू कंदा विया। ओए खणी हक़ीक़त ते वो रुजू मबनी कोन हूंदो हुयो, ज़बान सां चवंदा हुया, ए मूसा, ए ईसा, ए शुएब, ए नूह, ए हूद, ए सालिह, तव्हां पंहिंजे रब खे चओ ही जेको अज़ाब आयो आहे इन अज़ाब खे हटाए, असां शुक्रगुज़ार थींदासूं, फरमाबरदार बाना थी करे गुज़ारींदासूं। माना के हद ताईं उहो रब जी ज़ात के, कबर के, क़यामत ऐं महशर के मञींदा हुया। अगरचे अपन ॾाढनि वारे दीन ते हलण जे करे हठ, गुरूर, अना, ज़िद ते बीठल हुया, पर अॼु जो पंहिंजो पाण खे मुसलमान बि सताए थो, चए अल्लाह जो बानो बि आहियां, अहले बैत सां बि मोहब्बत आहे, सूफ़ी पंहिंजो पाण खे सताए थो, सूफ़ी माना गुनाहनि खां पाक आहे, अल्लाह अकबर कबीरा। तो अहिड़ा जेके माण्हू आहिनि जेके रब जी बंदगी खां, रब जे क़ुरान खां, नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे फरमान खां परे रहनि था, उन्हनि जो अंजाम छा थींदो? असां फ़िक्र आख़िरत खे सम्झो ई कोन्हे को। जेकॾहिं सम्झूं हा त राति ॾींहुं दुनिया जे पोयां कोन लॻूं हा, जेकॾहिं लॻूं बि हा तॾहिं रब जी नमाज़ खे कोन छॾियूं हा, रब जे ज़िक्र खे कोन छॾियूं हा, रसूल करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नतनि खे तर्क कोन कयूं हा। हिकिड़े पासे अल्लाह जी इबादत में असांजी ज़िंदगी जो हिस्सो ऐं मामूल हुजे हा, त ॿिए पासे असां हलाल जी रोज़ी कयूं हा, हराम खोरी, ज़ुल्म, जबर, ॾाढ, अना, तकब्बुर, जाबिरानी ज़िंदगी न गुज़ारियूं हा। और जे माण्हू खे फ़िक्र आख़िरत हूंदी आहे, आख़िरत जी यादि हूंदी आहे, जेको आख़िरत जी तयारी करण वारो हूंदो आहे, यकीनन उहो आजिज़ माण्हू तव्हांखे नज़र ईंदो। अल्लाह रब्बुल आलमीन जे प्यारे पैगंबर मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां सवाल कयो हो, सुनन इब्न माजा किताब ज़ुहद, बाबो ज़िक्र मौत वल इस्तिअदाद। अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु जनता, या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अय्युल मुमिनीन अफज़ल, अल्लाह जा हबीब, हिन ज़मीन ते जेके बि ईमान जी दावा करण वारा माण्हू आहिनि, उन्हनि मथां सभ खां भले मां भलो आला मक़ाम ते जेको माण्हू फाइज़ आहे उहो कहिड़ो आहे? पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, अहसनुहुल ख़ुलुक़ा, जे माण्हू जो अख़लाक़ सुठो आहे,
जेको मानव की तकलीफों कोन तो दे गार गंद गिला गिबत कूड़ तोहमत इल्जाम चोरियों चकारियों रिश्वत ब्याज खोरी कोन तो करे मानव उन जा अखलाक का मुतासिर आहे मानव में उन जी इज्जत उन जो एहतराम अदब इहो मानू मोमिन में सब का वधीक अफसर बेहतर मानू वही सवाल तो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फाइल मुमिनीन अबयस अल्लाह जा हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम हिन जमीन रूह ते जेके मुसलमान मोमिन रहन था उनन मजा फिक्रमंद दाना फकीह मानू केरा बे हदीस मुबारका जा अल्फाज मन अबयसुन नास व अहसमुन नास सफा घणो फिक्र रखंदड़ मानू आई मुस्तकबिल जो सोचण वालो मानू केरा नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अक्सरुहुम ज़िक्रन लिल मौत जे मानू के अक्सर मौत याद हुजे मुके मरवा मरण खां पोइ कबर खां पोइ मशर खां पोइ जेको ठिकाणो आहे अलाए कहिड़ो ठिकाणो आहे जन्नत या जहन्नम उनके अक्सर मौत याद हूंदी हिकु अखलाक सुठो हूंदो बि मौत याद हूंदी व इस्तिअदादा ऐं मौत खां बाद में जेके मरहला आहिनि उन जी तयारी में हूंदो दुनिया में गाफिल थी करे रब जी इबादत खां परे खूब रहंदो नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो इहो मानू दाना फकीह अकलमंद फिक्रमंद ऐं इहो ई मानू फिक्र आखिरत जी तयारी करण वारो आहे अल्लाहु अकबर कबीरा हाणे अचो जेके मानू समझन था त असां दुनिया में हमेशा जरे रहंदासूं ही दुनिया ही असांजो नालो ही शोहरियत ही ओहदा ही ॾाढ पाई सब हमेशा असां सां गॾु रहंदी पर रब्बुल आलमीन जो क़ुरान फरमाई ना सूरतुल हिजरा 14 सिपारो आयत नंबर 9 थोड़ो इनते ॻाल्हायूं त जेके माण्हू क़ुरान जे मथां पंहिंजी ज़बान राज़ी करे मौत जो कबर जो हिसाब किताब जो मशर जन्नत जहन्नम जो इनकार कनि था उन जे बारे में थोड़ो उन जे नज़रिए के सामू पेश रखंदा तो उन जी सोच उन जा बोल उन जा नज़रियात किथे आहिनि रब जो क़ुरान क्या छा पियो चवे चाको मुसलमान इन गाल के तस्लीम करे तो कुरान पूरो त परे जी गाला कुरान में हिकड़ो भी एड़ो हर्फ हुजे जेको कूड़ ते मबनी हुजे आहे के मुसलमान जो अकीदो वो मुसलमान चए तो हिकड़ी आयत कुरान में कूड़ा जेकॾा कूड़ ना है तो पोइ आखिर छो तो ये त चवी तो सामी छाचिया तड़को छाचवा दोज़ख तड़को आ जन्नत दिलासो आ जेकर मुसलमान मोमिना कुरान के सच्चो मनी तो कोई ये छो कोई आखिर जी तैयारी छो काने कबर याद मौत याद मशर याद छो कोने जेकर याद कोने ता अज खां पोए कुरान हदीस ॿुधण खां पोए तैयारी करण शुरू थी विदासूं जेके गुनाह कयासी रब जी बारगाह में हथड़ा खणी रब्बुल आलमीन का दुआ मग़फ़िरत इल्तिजा सवाल करे पंजा गुनाह बख्शराए करे पंजी जिंदगी नए सिर शुरू करे अल्लाह के खौफ है अल्लाह की मानप आए आखिरत की तैयारी में आखिरत की फिक्र में गुजारन लगंदासी रब्बुल आलमीन जो कुरान फरमाई इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहु लहाफ़िज़ून ए दुनिया वालो तवा कुरान के बारे में मिसाल जो था ते ही कुरान प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम पंजे तरफा ठायो हुआ कुल फातू बिसूरतिन मिन मिस्लिही सूरतुल बकरा पे सिपारो जे कना चौथा ही कुरान अल्लाह के रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम पंजे तरफा ठायो हुआ फातू बिसूरतिन मिन मिस्लिही एक कबर चा मुनकर मशर चा मुनकर आखिर चा मुनकर हिन कुरान के मिसल को हिकड़ी आयत खणिया च हिकड़ी सूरत खणिया च रब्बुल आलमीन फरमाए तो ता क़यामत ताणी हिकड़ी आयत भी पढ़ी कोनींदा फरमाए इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहु लहाफ़िज़ून ओ जेके कुरान जो ताबीन करण वाला कुरान जो तारीफ करण वाला कुरान ते पंजा दिमाग ऐं दिलो हलाइण वाला रब जो कुरान फरमाए कुरान नाज़िल भी असां कयो आ उन जा मुहाफ़िज़ भी असां आहियूं रब चयो कुरान मजी नाज़िल भी असां कयो आ उन जा मुहाफ़िज़ भी असीं पाण आहियूं कादो ताबो मिसाल जेके
यूट्यूब फेसबुक व्हाट्सएप हलाईंदा हूंदा नारे जो माण्हू हुयो जे क़ुरान मजीद जी तौहीन कई क़ुरान मजीद खे साड़ियो तो मुजाहिद उथियो जे उनखे धकण जी कोशिश कई पर उतां जी जेका पुलिस हुई कानून हुयो उनखे काबू करे वरितो क़ुरान जे गुस्ताख खे का बि सज़ा कान मिली दुनिया भर का बि सज़ा कान मिली पर कुछ ॾींहंनि खां बाद में तव्हांजे साम्हूं हुनजी पिक्चर आई हूंदी तो उनजो अंजाम छा थियो पियो आहे एक्सीडेंट थियो आहे एक्सीडेंट में उनजा हथ सड़ी तबाह थी विया ऐं उन खां पोइ अस्पताल में दाख़िला अजीब अजीब तरह जूं नलियूं लॻियूं पियूं आहिनि रब्बुल आलमीन जी ज़ात ॾाढी आहे जेकॾहिं असां मुसलमान क़ुरान जी हिफ़ाज़त नथा कयूं रसूल करीम अलैहिस्सलाम जे फरमान जी हिफ़ाज़त नथा कयूं रब जी ज़ात पाण क़ादिर आहे हिफ़ाज़त करण ते फरमाई इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून कुरान मजीद शरीयत सां पाण नाज़िल कई आहे ओ न जा मुहाफ़िज़ भी असां पाण आहियूं सूरत हामिम सजदा 24 सिपारो फरमाई ला यातिहिल बातिलु मिन बैनि यदैहि वला मिन ख़ल्फ़िही ओ तव्हां चओ था त क़ुरान फलाणे फिरके वारनि ठाहियो आहे तव्हां चओ था त क़ुरान फलाणे माण्हू ठाहियो आहे फलाणे तहरीफ कयो आहे अॼु ॻाल्हियूं मटाए छॾियो अथनि रब्बुल आलमीन फरमाए थो ला यातिहिल बातिलु मिन बैनि यदैहि वला मिन ख़ल्फ़िही ओ दुनिया जो सब ताक़तूं गद थी वञनि रब्बुल आलमीन जे क़ुरान में तहरीफ करण जे लाइ तब्दीली करण जे लाइ रब्बुल आलमीन फरमाए थो तब्दील कोन करे सघंदा तहरीफ कोन करे सघंदा ओ कुरान जा जेके गुस्ताख थींदा कुरान के मटाइण जी कोशिश कंदा रब्बुल आलमीन उनखे हलाक ऐं तबाह करे छॾींदो तंज़ीलुम मिन हमीद तंज़ीलुम मिन हकीमिन हमीद ओही जेको रब जो कुरान आहे ये अल्लाह जी तरफां नाज़िल शुदा है के दुनिया वाले जी तरफां कोने को फरमाया अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फीहि हुदल लिल मुत्तकीन ओ दुनिया जो दस्तावेज दुनिया जा किताब ओ दुनिया जा रजिस्टर दुनिया जा जेके रिसाला थींदा उहे मशकूक थी सघनि था कूड़ा थी सघनि था पर रब जो क़ुरान उहो आहे जेको सचो आहे इन जी सदाकत में ज़रे बराबर भी शक कोने को जेको भी शक कंदो ओ रब्बुल आलमीन जे क़ुरान जो मुनकिर आहे उहो काफिर आहे रब्बुल आलमीन जो दुश्मन आहे रसूल करीम अलैहिस्सलाम जो दुश्मन आहे पर ही किताब सचो आहे इन जी सदाकत में इन जे सच्चे हुजण में को भी शक कोने को ऐं ही किताब मुत्तकी परहेज़गार जे लाइ हिदायत आहे आई जेके मुत्तकी परहेज़गार नाहिन आखिरत जो इनकार कनि था आखिरत जी तयारी नथा कनि उन्हनि जो अंजाम छा फरमाए कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत ए दुनिया वारो इन दुनिया में जेका अवसार वारी शइ आहे सब के मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे ओ नूह नजीउल्लाह हुयो तन मबारो वजाए हलियो वियो ओ इब्राहिम अलैहिस्सलाम खलीलुल्लाह हुयो तन उमर पूरी थी आहे उहो बि हलियो वियो मूसा अलैहिस्सलाम ईसा अलैहिस्सलाम आदम अलैहिस्सलाम इमामुल अंबिया इमामुल अतकिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 63 साल जिंदगी गुजारे हजारिया ओ मैं कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत बेमकाद फमन कुल्लु मन अलैहा फान ए दुनिया वारो तवा जो अजीब सोचो तवा जो अजीब गालियों चौथा तो मरण खां पोइ छा थींदो चौथा तो छा कबरा छा मशरा छा तो थींदो रब्बुल आलमीन फरमाए थो दुनिया में हर शइ फना थी वेंदी का शइ कान रहंदी कुल्लु शैइन हालिकुन इल्ला वजह सूरतुल कसस रब्बुल आलमीन फरमाए थो दुनिया में हर शइ हलाक थियण वारी आहे हर शइ फना थियण वारी आहे हर शइ खत्म थियण वारी आहे बाक़ी रहंदी हिकिड़े अल्लाह जी ज़ात रहंदी इन्नका मय्यतुन व इन्नहुम मय्यतुन मता दुनिया वारा समझल ओ असा वडे होते वारा असा वडी मिलकतन जा मालिक आहियूं असा वडे दौलतन जा मालिक आहियूं असा जो शान मकाम मर्तबो वधो आहे पर मुंहिंजा हबीब अलैहिस्सलाम इन्हनि माण्हुनि खे ॿुधा ओ दुनिया जो हस्तियूं सभु
मरतबे इकड़े पासे थी वञनि दुनिया जे मकान मरतबे इज्जत माब सब माण्हू इकड़े पासे थी वञनि पर मोहम्मद करीम सलात सलाम जो मुकाबलो न थो थी सके इन्नका मय्यत ओ मुजा हबीब अलैहि सलात सलाम अवा के भी मरणो व इन्नहुम मय्यतूना ओ दुनिया में जेके वडेरा सडेरा गरीब अमीर हिंदू मुसलमान सब मरंदा तो वचनों को वमा जअलना लिबशरिन मिन क़ब्लिकल खुल्द अफ़ा इन मित्ता फहुमुल खालिदून ओ मुजा हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम तमा का पेया जेके भी इंसान आया अंबिया आया सुलह आया औलिया आया काफिर आया मुसलमान आया सब जा सब मरिया अवा के मौत चुनिया एक काफिर जो छा गुमाना कसा हमेशा इते रहदा सो गुमान जो पूरा हर शे फना थी दी मा इंदकुम यनफदु व मा इंदल्लाहि बाक़ ओ जेका दुनिया तवा वटा तवा भी मरी खत्म थी वेंदो ओ तवा जा बिग बिलस दुनिया दौलत या खत्म थी वेंदी जेका बचंदी तो उहा शे बचंदी जेका तवा नेक साले अमल करे रब्बुल आलमीन जे बारगाह में पुजाया सिर्फ या शे बचंदी बाकी ही दुनिया सब जे सब खत्म थी वेंदी ही दुनिया ही हयाती रब्बुल आलमीन फरमाए तो चंद मिनट जो खेल अथव हार सिंगार खुशबुआ सूरत हदीदा फरमाए वअलमु अन्नमल हयातुद दुनिया लइबु व लहु व सीना रब्बुल आलमीन फरमाए तो जे दुनिया के तवा घमंड गुरूर तकब्बुर अदा कयो था जे दुनिया जे करे तवा रब के फिक्र आखिरत के विसारे बैठायो ओ या दुनिया लइबुल खेडना है आंदा है वलहुल तमाशा है वसीनत ओ चंद गणन जो सिंगारा तो यह दुनिया खत्म थी वेंदी ओ ये तवा जो माल में फना रायगा तवा में तबा थी करे खत्म थी वेंदो आखिरत में तवा रब जे सामू ईंदो केड़ो मोहाड़ो खणी ईंदो अल्लाह अकबर कबीरा जेके माण्हू आखिरत जी तैयारी नथा कन रब बुधाए तो आखिरत में तवा के अचणो आ काफिर चंदा हुया आइदा इतना व कुन्ना तुराबा व इसामा आ इन्ना लमबऊसूना खल्कन जदीदा असा मरी विदासू कब्र में विदासू मथा इतनी मिट्टी पवंदी खबर काने कयामत कदर थे मिट्टी कीड़ा मकोड़ा खाई करे खत्म करे वरी पैदा थींदासू अजीब गालियों न लंजो अल्लाह अकबर कबीरा रब्बुल आलमीन फरमाए तो 15 सिपारे सूरतुल बनी इस्राइल के अंदर फरमाया इला मितना व कुन्ना तुराबा व इसामा इन्ना लमबऊसूना खल्कन हदीदा ए दुनिया वालो जेके कुरान ते हदीस ते कब्र क़यामत ते महशर ते ज़मानो हलायो था रब्बुल आलमीन फरमाए तो उन दौर जे काफिरन भी चयो हुयो असा मरी खत्म थी विदासी मिट्टी सा मिली विदासी मरी चासी पैदा थीदासी रब्बुल आलमीन फरमाए तो हा कुल कूनू हिजारतन औ हदीदा छो न तवा पत्थर थी वञो छो न तवा लोह थी वञो या उन खां वधीक औ खल्कम मिम्मा यक़दुरु फी सुदूरिकुम जेका तवा जे दिलन जे अंदर सोचा असा एड़ी मखलूक थी वञो जेका मरण खां पोइ वरी न थई सके रब्बुल आलमीन फरमाए तो कुल्लज़ी फतरकुम अव्वल मर्रा वो अल्लाह जी ज़ात कादिरा तवा केड़ी हालत में थी वञो जे तवा जो दुनिया में पेया वजूद ही कोन हुयो रब जी ज़ात पैदा कयो हाणे भी तवा के रब जी ज़ात पैदा करे वने सामो बिहारी दी भले छाप थी वञो केदा बना तकब्बुर वाला इंसान थी वञो मरंदो कुला कांदी थींदो मोहताज थींदो कब्र में वेंदो अकेली कोठड़िया अकेली काली कब्र न रिश्तेदार न दुनिया जा दोस्त वलेरा न दुनिया जा ऑफिसर गड इन तो वडी वडाई हलंदी आ गरीबन ते जेको आहे सो माना जुल्म कयो वेंदो आहे जबर कयो वेंदो आहे इत्तेफाक सां जेकॾहिं मौलवी का कड़ी तकरीर करे वठी इन मौलवी जो वात बंद करणो आहे मौलवी जो वात तमाम कदा बंद करे सघंदो हिकड़े के मारींदो रब ॿियो उथारींदो उन के मारींदो रब ॿियो उथारींदो इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम हुयो इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम फोत थियो आहे पोया याकूब आयो आहे याकूब फोत थियो पोया यूसुफ आयो आहे यूसुफ फोत थियो आहे पोया इसहाक आयो आहे इसहाक फोत थियो आहे पोया मूसा आयो आहे
मूसा फोत थियो पोया ईसा आयो ईसा फोत थियो पोया मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन आया हिन जिंदगी के अंदर अल्लाह जा हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जिन हिन दुनिया में हजाया अबू बकर आयो उस्मान आयो उमर फारूक आयो हैदर करार आयो हसन हुसैन आया इमाम बुखारी मुस्लिम अबू दाऊद नसाई तिरमिजी आया अब्दुल कादिर जिलानी जड़ा बुजुर्ग औला किराम आया ओ अल्लाह जो देखो दीन अल्लाह की तौहीद अल्लाह की शरीयत और जैसी तनी रब्बुल आलमीन ने चाही दो वैसी तनी तवा केतरा मोलिन जावात बंद करे छजो रब जी तौहीद बयान थी रहंदी तवा तवा है बर्बाद थी दो रब्बुल आलमीन फरमाए तो तमाम खत्म थी दो आखिर जी तैयारी करो लेकिन सोचो ता आखिरत में छा दींदो रब्बुल आलमीन चा तो फरमाए ओ ये जेके काफिर है कब्र जा मुनकिर महशर जा मुनकिर कयामत जा मुनकिर जहन्नम जन्नत जा मुनकिर आईना ओ इन जो अंजाम के रोकी दो ओ दुनिया का इन जो अंजाम ओ इन जो आखिरत शुरू हुआ सूरत अल-अनफाल रब्बुल आलमीन फरमाए तो वाला तारा इज़ यतवफ़्फ़ल लज़ीना कफ़रुल मलाइका यद्रिबूना वजूहहुम व अदबारहुम एकड़े पासे बड़ी दुनिया दौलत वारो ऑफिसरा उहदवा तो रब्बुल आलमीन फरमाए तो जनाब इन्हें के मुजा फरिश्ता मोत दीदा साह कढंदा हथोड़ा कणी इन्हें जे सीने ते हणंदा इन्हें जे पुठन ते हणंदा वदूकु अज़ाबल हरीक ऐं चवंदा ए बदवक्त ही खतरनाक अज़ाब चक ذلك بما قدمت अयदीकुम व अन्नल्लाह लैसा बिग़ल्लाबिल लिल अबीद रब्बुल आलमीन फरमाए तो ही जे हथोड़ा लगन पिया ओ ही जेका तकलीफ अचे पई ही तवा जे हथ जी कमाई रब्बुल आलमीन ते जुल्म कोन तो करे मुस्नद अहमद नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमाया था हदीस नंबर 14564 पान करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया था फ इन्ना अहवनल मुतलि शदीदुन ए दुनिया वालों तुम मौत के मुजब न था समझो मौत के वसीयत आई वाली गाल समझो था फ इन्ना अहवनल मुतलि ए दुनिया के अंदर जेके तकलीफ सब बिगड़े पासे कब्र जा अजाब सब बिगड़े पासे कब्र जा महशर जा अजाब सब बिगड़े पासे जहन्नम जा अजाब सब बिगड़े पासे पर मौत महल काफिर के जो अजाब की दुआ में जड़ो को भी अजाब कोने को इतने कदर खतरनाक सख्त अजाब हुआ और मैं फकई फायदा तवफ़्फ़तहुमुल मलाइका यद्रिबूना वजूहहुम व अदबारहुम ओ ये के कब्र जा मुनकिर है आखिर जी तैयारी न था कर कहीं नमाज निकरियो कहीं ज़कात निकरियो कहीं गुनाह जे कमल में पंजी जिंदगी अना तकब्बुर में गुजारी ना रहा रब फरमाए तो फकईफा कोई इच्छा करदा कोई न जो केड़ो हाल थी तो इदा तवफ़्फ़तहुमुल मलाइका जना रब्बुल आलमीन जा फरिश्ता इनन के मौत दीदा यद्रिबूना वजूहहुम व अदबारहुम और जे पुठन ते भी धक्काणी करे साह कढंदा इन जे सीने ते भी धक्काणी करे साह कढंदा अन्या किते फरमाई वलौ तराहिल ज़ालिमून फी गमरातिल मौत बासितु अयदीहिम ओ जना फरिश्ता इन ज़ालिमन जो साह कढंदा चादर बिछाईंदा कोई के धक्काणदा चवंदा अखरिजू अनफुसकुम अल यौम तुजसउन अज़ाबल हुनी बिमा कुंतुम तक़ूलूना अलल्लाहि गैरल हक आज तू पंहिंजो साह पाण कढ तू पंहिंजो रूह पाण कढ छाजे करे जो तू जना तंदुरुस्त होए सेहतियाब होए तुझी उम्र हली पे तो रब्बुल आलमीन जे कलाम ते ॻाल्हाईंदो है प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमान ते ॻाल्हाईंदो है चवंदो है छाजी सामिया छाजो डरको जन्नत दिलासो दोज़ख डरको अज पंहिंजो साह तू पाण कढ तो खबर पवई तो पंहिंजी ज़बान तराज़ी कुरान ते कीअं थो करी हदीस मुबारका ते कीअं थो करी रब्बुल आलमीन फरमाए तो बिमा कुंतुम तक़ूलूना अलल्लाहि गैरल हक व कुंतुम अन आयातिही तस्तकबिरूना तव्हां रब्बुल आलमीन जो आयतूं ॿुधी करे अणॿुधियूं करे छॾींदा हुयो अमल कोन कंदा हुयो अना तकब्बुर वारी ज़िंदगी गुज़ारींदा हुयो अॼु अव्हां पंहिंजो साह पाण कढो ऐनमा तकूनू युदरिकुमुल मौत ओ दुनिया जा केतिरा मजबूत किला कुंबा
तव्हांजा छो न हुजनि लिखी वञो त मौत कान ईंदी सब जा सब औलिया किराम मुर्शिद सब गॾु करे छॾियो असांखे बचाए पर रब्बुल आलमीन फरमाए थो न केतिरो बि जाबिरा केतिरो बि सालिमा पर अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो न कि मौत अची रहंदी भले किथे बि लिखे फिरौन जे वाक़े खां केरु वाक़िफ़ कोन्हे फिरौन दुनिया जो हिकिड़ो जाबिर माण्हू गुज़रियो आहे पर जेकॾहिं सम्झण वारो हूंदो ज़मीर जिंदा हूंदो के इंसान जो अल्लाह जो खौफ हूंदो प्यारे पैगंबर में बेसा सच्ची मोहब्बत हूंदी त अॼु खां पोइ पंहिंजी इस्लाह कंदो फिरौन जो अज़ाब ॿुधी करे अल्लाह अकबर फिरौन बेमिसाल माला एतिरे क़दुर में आला जो तव्हां तारीख़ इस्लाम पढ़ी ॾिसो क़ुरान हदीस जो मुतालो कयो सब खां वॾे मज़ा वॾी क़ौम जेकॾहिं हिन दुनिया में इंसानियत में गुज़री आहे त उहा बनी इसराइल जी क़ौम गुज़री आहे पर फिरौन जी हुक्मरानी उन्हनि ते हुई अन अबत बनी इसराइल एतिरे क़दुर हुक्मरानी हुई एतिरे क़दुर ताक़त ऐं पावर हुयो पूरी बनी इसराइल जी जेका क़ौम हुई केर बि फिरौन सां मुहालो कान पई अटकाए सघे सब जा सब गुलाम हुया नौकर ऐं चाकर हुया बनी इसराइल जी क़ौम सब खां वॾी क़ौम उहे बि फिरौन जा सब गुलाम हुया अल्लाहु अकबर कबीरा जॾहिं रब्बुल आलमीन जो मूसा कलाम खणी आयो वही खणी आयो तौहीद खणी आयो इनकार करे छॾियई मूसा अलैहिस्सलाम जे पोयां लॻो मूसा अलैहिस्सलाम सां विढ़ण लाइ क़ौम खे मारण लाइ जॾहिं पानी में लथो रब्बुल आलमीन जॾहिं उनखे गर्क कयो उहो छा चवण लॻो पहिरियां कहिड़ी दावा कंदो हुयो अना रब्बुकुमुल आला ए मूसा तूं चई तो त फलाणो अल्लाह मूंखे ॿुधा त सही मूंखां वधीक को हिन ज़मीन ते हिन आसमान में को रब आहे आऊं सभिनी खां वॾो रब आहियां ओ यो फिरौन एॾी वॾी दावा करण वारो ओ जॾहिं गर्क पियो थिए रब्बुल आलमीन जे अज़ाब जो मज़ो चखे पियो ओ उते बि इहो दावा थो करे अन्नहु ला इलाहा इल्लल्लज़ी आमनत बिही बनु इसराईल ओ कायनात जा रब ओ मूसा अलैहिस्सलाम जा रब मूं वॾो तकब्बुर कयो ज़ाहिरी मोट वॾो घमंड हुयो गुरूर हुयो मोट वॾी दौलत हुई ओ दुनिया वारा मुझी गुलामी में हुया मूं तुंहिंजे पैगंबर जी ॻाल्हि जो इनकार करे छॾियो पर मूसा अलैहिस्सलाम जा रब ऐं अॼु ईमान आणियो था केॾी महिल ईमान पियो आणे जेॾी महिल गर्क पियो थिए रब्बुल आलमीन जी लठ वहे पई रब्बुल आलमीन जो अज़ाब नाज़िल थिए पियो ओॾी महिल चवे पियो त अन्नहु ला इलाहा इल्ला अंता आमनत बिही बनु इसराईल ओ मूसा जा रब आऊं बि तो ते ईमान आणिया तो उहो रब आहे जंहिं ते बनी इसराईल जी क़ौम ईमान आंदो आहे फिरौन जहिड़ो माण्हू बि ओ दुनिया जो मिसाल आहे आख़िरत जा मिसाल त परे जी ॻाल्हि आहे रब फरमाए थो अन्नारु युरसूना अलैहा गुदुवन व अशिया ओ जेको फिरौन आहे ओ जेको फिरौन जी जमायत हुई फिरौन जो टोलो हुयो सुबुह शाम उन जे मथां जहन्नम जी बाह पेश कई वेंदी आहे इहो फिरौन बे अज़ाब दौरान को सद करे थो अल्लाह मो ईमान आंदो के माफ कराओ मुसलमान आया रब्बुल आलमीन छा फरमायो आला आना वक़द असैता क़बला व कुनता मिनल मुफसिदीन अज तू तौबा तो करी जे मत के मौत अचे पई मो रब जी लठ जे मत जे मथा वहे पई ए मुजा मुसलमान भाइरो खबरदार थी वनो सेहतियाबी वाली तंदुरुस्ती वाली जिंदगी आ मोटी अचो अल्लाह जे घर ना अल्लाह जे कुरान ना कबर जी तैयारी करो रब शदीद इकाब खाते जी वनो इए न थे जो रब्बुल आलमीन जे अज़ाब वाली लठ असा जे मथा वहे ओए चवंदे अल्लाह हाणे असा के मोहलत दे हाणे असा वापस रब्बुल आलमीन फरमाए तो आला आना वक़द असैता क़बला हाणे तू तौबा तो करी हाणे तू रुजू तो करी अन्या दुनिया में या फिरौन मरी कोन वियो अन्या साह आहे दुनिया में या पर हाणे तौबा तो करे रब फरमाए तो ना जना मो रब जे अज़ाब जी लठ वही वया हाणे तो के का मोहलत कान मिलंदी बल्कि छा थींदो फल यौमा नजी
का बेबदलिका लिमन तकुन लिमन खल्फका आया। अज जे दिहाड़े अमर वक्त आजाब वाली वहाय करे तो के तमाम ही बर्बाद करे। तोने पोया इंदर जे के वो मानो है उन जे लाइ इबरत ठाए करे। दुनिया में तो के रखंदुस ताक समझण वारा समझन, नसीहत वठण वारा वठन। रब्बुल आलमीन जो अजाब केडो खतरनाक आ, जो पूरी दुनिया ते हुक्मरानियत करण वारो जो फिरौन अने रब्बुकुल आला वाले दावा करण वारो जो फिरौन उन जे मथा एड़ो को रब हुयो जे फिरौन के भी जलील कयो। छा ख्याल इस्लाह कंदासूं या अन्या वक़्त विदासूं। खुदारा मोटी अचो रब जे कुरान ना छदो दो जे कवालिन वाली गालियूं, इने गायण मौसीकी वाली गालियूं, इश्कबाजी वाली गालियूं छदे दो। मोटी अचो अल्लाह जा कमजोर बनायो। आहे असाब जन को सहन जे बर्दाश्त आहे का बीमारी का तकलीफ का बीमारी छी दिया के दी दा है कूट थी दिया पुकार थी दिया कमजोर आयु। अल्लाह अकबर कबीरा। रब्बुल आलमीन फरमाते हैं जी जना मौत जी तरफ धक लगदा ओ जना ये कब्र के अंदर दाखिल थींदा कदा वो कब्र के नचले तंग थी विंदे। उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु, अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु अन्हु, हैदर कर्रार अली मुर्तजा रज़ियल्लाहु ताला अन्हु, हसन हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हुमा इनन का वधीक को भलो माण्हू आहे, इनन का वधीक को इबादत गुज़ार माण्हू आहे असा में ओ यो उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु। सुनन तिरमिज़ी किताब सुहदा कबर ते बीही करे सारो कथा रोइन था, एतरो रोइन था हत्ता या बुल यहया मूसा उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला जी जगह हेतरी बड़ी दाढ़िया एतरो रुना जो दाढ़ी मोड़न सा कुसी थी वई तब थी वया उन्हें दाढ़ी मना मोड़ा है तो पानी जी आंखें मण लगा। सहाबा सवाल करता ए उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु ओ सहाबिया जी के अल्लाह के रसूल अलैहि सलातो सलाम हिकड़ी मजलिस में हिकड़ी कचहरी में 8 दफा जन्नत की बशारत दिया। तू तो जन्नतिया छाजले कब्र के दिसी करे रोई पियो हालांकि मुज़करुल जन्नतु व तुज़करुन नार। ओ जन्नत जा मंजर पेश कया विदा है, जहन्नम जा अजाब बयान कया विदा है। फला तबकी वलिमा तबकी हादा तदा तवा को रोईदायो तदा कब्र जो तस्करो थींदो आ बयान थींदो आ अमा छाजले रोईदायो। ओ सोने उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला नो निजड़ो को भी हिन असा मजा को एड़ो माण्हू कोने को एड़ा अमल करण वालो को भी माण्हू कोने को। ओ उस्मान चवे तो समियतु रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वो अल्लाह के हबीब अलैहि सलातो वसलाम ने का बुधो हुयो पाठ फरमाए रहा हुआ इन्नल कबरा मंजिलुम मिन मनासिल आखिरा। ए दुनिया वालो ही जका कबरा ही जका अंधेरी कोठड़िया ही जका सोरी सामिया ही जका रिश्तेदारन का परे करण वाली कोठड़िया मां भी परेया बेहद मोहब्बत करण वालिया बाबा भी छडे वियो हलो बेहद मोहब्बत करण वाला। ओ वे दोस्त जेके चवंदा हुया त असां पंहिंजी जानन जे करे असां पंहिंजे महबूबन जे करे पंहिंजी जान कुर्बान करे छॾींदासूं पंहिंजा माल कुर्बान करे छॾींदासूं। अॼु उहे बि पंहिंजे हथन सां कारी कोठड़ी में बंद करे वापस वञनि पिया। ओ उस्मान ॿुधाए थो सोने प्यारे पैगंबर अलैहिस्सलाम का फरमाइंदो ॿुधो हुयो ही जेका कब्र आखिरत जे मंज़िलन मजा आखिरत जे चाड़िन मजा आखिरत जे दागन मजा पहिरियों ॾाको आ। व इन जहा जेको हिन कब्र में कामयाब थियो जेको हिन कब्र जे अज़ाबन खां बचियो जेको हिन कब्र जे खतरनाक नांगन खां बचियो जेको हिन कब्र जे खतरनाक कारे बिच्छुअन खां बचियो वो माण्हू कामयाब ऐं कामराब थींदो आखिरत में भी उन जे लाइ आसानी थी वेंदी। पर जेकर कामयाब न थियो फक़द ख़ाबा व खसिरा वो माण्हू अॼु भी तबाह ऐं बर्बाद थींदो त आखिरत में तबाह ऐं बर्बाद थींदो। ये चवंदा छाजो सामी छाजो गड़को जन्नत दिलासो दोज़ख दड़को बदबख्ती आहे माण्हू जिन माण्हू जे कुफ्र में कोई शक ही कोने को। रब जो कुरान आ ओ मुसा मुसलमान भाइरो इनन शैतानन जे गाजन में ना अचो। ये तमाम के अल्लाह जे कुरान का अल्लाह रब्बुल आलमीन जे प्यारे पैगंबर जे फरमान का परे कंदे आखिरत जे अजाब जो मुस्तहिक ठहराइंदा। रब्बुल आलमीन फरमाए तो जना कब्र का बाद में महशर वारो मैदान थींदो ओ इनन का सवाल किताब थींदा हिसाब थींदा।
रब्बुल आलमीन फरमाए तो फतरल मुजरिमीना मुशफिकीना मिम्मा फीही व यक़ूलूना या वैलतना मा लिहाज़ल किताब ला युगादिरु सगीरतन वला कबीरा। ओ ये जेके दुनिया के अंदर कब्र जो इनकार करदा हुया, महशर जो इनकार करदा हुया, रब जो कुरान सूरत बनी इसराइल पे रुकवा रब्बुल आलमीन फरमाए तो ओ क़यामत वारो दिहाड़ो थींदो, इन्हनि खे क़यामत वारे दिहाड़े उथारे करे दुनिया के अंदर जेके करतूत करे आया इन्हनि जो किताब किराम कातिबीन यालमून मा तफअलून। किराम कातिबीन फरिश्ता लिखन पिया ओ क़यामत वारो दिहाड़ो थींदो व कुल्ल इंसानिन अलसनाहु ताहिरहु फी उनुक़िही व नुख़रिजु लहू यौमल क़ियामति किताबन यल्क़ाहु मंशूरा। हिक हिक माण्हू जे गले में उन जी जिंदगी जो किताब लड़कियल हूंदो। ओ ये जेके काफिर ओ जेके मुनकिरे कबर मुनकिरे महशर मुनकिरे जहन्नम मुनकिरे अल्लाह जी ज़ात जा क़यामत वारे दिहाड़े ते माण्हू ईंदा वतरल मुजरिमीना मुशफिकीना मिम्मा फीही। ओ क़यामत वारे दिहाड़े ते हिन गले में लड़कियल किताब खे ॾिसंदा परेशान थी वेंदा ख़ौफ़ ज़दा थींदा डिॼण लॻंदा। रब्बुल आलमीन फरमाए तो छा चवण लॻंदा या वैलतना मा लिहाज़ल किताब ला युगादिरु सगीरतन वला कबीरा। हाय असांजे तबाही बर्बादिया अज असां हलाक थी वियासीं तबाह थी वियासीं अज़ाब जा मुस्तहिक़ थी वियासीं। कोई कहिड़ो अजीब किताब आहे जेके माण्हुनि जे साम्हूं वॾा गुनाह कयासीं उहे बि लिखिया पिया आहिनि, जेके लिखी करे वॾा गुनाह कयासीं उहे बि लिखिया पिया आहिनि, जेके नंढड़ा गुनाह ज़ाहिर कयासीं उहे बि लिखिया पिया आहिनि, ओ जेके नंढड़ा गुनाह लिखी करे कयासीं उहे बि लिखिया पिया आहिनि। रब जो क़ुरान फरमाए मा यल्फिज़ु मिन क़ौलिन इल्ला लदैहि रक़ीबुन अतीद। ए दुनिया वारो मता तव्हां चओ त कमरे में लिखी करे गुनाह कया पियो, मता चओ त असां ॿ ॼणा लिखी करे ॻाल्हायूं पिया। रब जो क़ुरान फरमाए हिन दुनिया में जेको बि इंसान जेको बि ज़बान मां अल्फाज़ कढंदो रक़ीबुन अतीद किरामन कातिबीन कलम खणो वेठा आहिनि लिखण जे लाइ तयार आहिनि। हिकड़ी गाल बकान लिखंदी फरमाए क़यामत वारे ॾींहुं ओ ये जेके हूंदा इन्हनि जा अमाल नामा इन्हनि जे विचनि में लटकियल हूंदा पढ़ी करे ख़ौफ़ ज़दा थी वेंदा दाहूं कंदा छा चवंदा व यौम यअद्दु ज़ालिमु अला यदैहि यक़ूलु या लैतनी इत्तख़ज़्तु मअर रसूलि सबीला। ओ ये ज़ालिम जेके चवंदा हुया छा जे सामी आ छा जो पढ़दो आ ओ जन्नत दिलासो आ दोज़ख दड़को आ जिन्हनि खे नमाज जी परवाह कान हुई पाकाई जी ख़बर कान हुई रसूल जी ख़बर कान हुई कुरान जी ख़बर कान हुई ओ ज़िक्र इलाही का मुंह मोड़े करे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदा हुया। रब्बुल आलमीन फरमाए तो इहे ज़ालिम पंहिंजो अंगुलिवात में विझंदा चवंदा यक़ूलु या लैतनी इत्तख़ज़्तु मअर रसूलि सबीला। हाय मुझे हलाकत बर्बादिया दुनिया के अंदर मूं केड़ा दोस्त ठाया जेके मूंखे रब जे ज़िक्र खां परे करे विया रब जे कुरान खां परे करे विया मौसीकी में कवालन में रागन वाली जिंदगी में मूंखे वठी विया। अल्लाहु अकबर कबीरा काश के हम अल्लाह जे रसूल के पंहिंजे दोस्त ठाया हा उन जी ॻाल्हि के अमल करिया हा त अॼु मुसाहिड़ी हालत कान थिए हा। ओ रब के रसूल के फरमान सा दोस्ती रखो पंहिंजी जिंदगी में उन मुताबिक अमल कयो अल्लाह जो खौफ रखो फिक्र आखिरत के याद कयो जेकॾहिं न रब्बुल आलमीन फरमाए तो इन्हनि ज़ालिमनि खे हुकुम थींदो हाणे जहन्नम जे हवाले कयो वियो ख़ुज़ूहु फग़ुल्लूहु सुम्मल जहीम सल्लूहु। और रब्बुल आलमीन फरमाए तो इन क़यामत वारे ॾींहुं ज़ालिमनि खे जहन्नम जे अंदर उछलियो वेंदो ऊंधे मुंहुं उछलियो वेंदो ओ जॾहिं जहन्नम जे अज़ाब जो पहिरियों झटको ॾिसंदा रब्बुल आलमीन जो क़ुरान फरमाए जेके क़यामत जो इनकार कनि था इदा रअतहुम मिन मकानिन बईद ओ क़यामत वारे ॾींहुं जॾहिं इन्हनि ज़ालिमनि खे जहन्नम जी बाहि ॾिसंदी परे खां गजगोड़ कंदी परे खां ताहू कंदी ओ ज़ालिमो अचो तव्हां मुंहिंजे रब जे फरमान जा इनकारी थी आयो आख़िरत जी तयारी कोन करे आयो
किसी करे ताऊ काबू कंदा रब फरमाए तो इंसान मन के संजीरन में बदे करे जहन्नम जे हवाले कयो विंदो ओ छा कंदा ओ ते मौत के पुकारीदा रब्बुल आलमीन फरमाए तो ला तदुल यौम कुबूरा वाहिदा ओ सालिम हो कुरान बुधो हुयो हदीस बुधी हुयो कई तवा के गुजारण वाला आया पर तवा कन कोन दिनो जिंदगी के अंदर तब्दीली का ना दिया अज हिक मौत त छा पर लखे किरोने मौतन के याद कयो अज तवा के मौत कानी दे ला यमूत फीहा वला यहया अज न को मौत आज का कोई तवा जने न को जिंदगी आ हमेशा हमेशा जने तवा जहन्नम के अंदर सड़दा रहंदो इयो मानु के जहन्नम के अंदर छा चवंदो वलौ तरा इदिल मुजरिमूना नाकिसु रुऊसिहिम इंद रब्बिहिम रब्बना अबसरना व समिअना फरजिअना नामल सालिहा इन्ना मुमिनूना ऐसा जा रब्बे करीम हाने असा जो चुपट जी वयो हाने असा अखन सा यो अजाब दिठो आ ओ साडा रब्बे करीम हाने असा के दुनिया में मोकल असी सुठा भला नेक चंगा कम करेंदा सो तुझे फरमा बरदारी में जिंदगी गुजारेंदा सो हाने असा के यकीना पर रब छा चवंदो इन्नल लदीना कफरू लहुम नारु जहन्नम ला युqदा अलैहिम ओ ये काफिर ओ मुनकिर कबर मुनकिर महशर के आखिरत की तैयारी न करे इंदा कयामत वाले दिन रब फरमाए तो जहन्नम के हवाले कयामीना अल्लाहु अकबर कबीरा रब्बुल आलमीन फरमाए तो वहुम यसरिफूना फीहा ओ जहन्नम में ता हुकुम कंदा चाचा रब्बना अखरिजना नअमल सालिहा ए सादा रब करीम अज सा के खबर पची वैया वाके तो शदीदुल इकाबा वाके तो सरीउल इकाबा वाके तो अल्लाह असीसुन सुंतिकामा ए अल्लाह सा के हाने दुनिया में मोगल असी नेक साले सुठा अमल करेंदा सी रब छा चवंदो तवा चले मो चले नसीहता अवलम अमिरकुम मा यतदक्करु फीही चा सा तवा की उम्र काम नहीं हुई वक्त कौन दिन हुई सेहत कान दिन हुई तंदुरुस्ती कान दिन हुई दुनिया जो नेमतों कौन दिन हुई माया तदक्करु फीही तमाम मज नसीहत हासिल कयो हा वजाकुमुन नसीर चावा के तिजारण वाला तवा वट कौन आया मुझे कुरान पढ़ी करे बुधाइण वाला कौन आया प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी फरमान पढ़ी करे तवा के बुधाइण वाला कौन आया अल्लाहु अकबर कबीरा रब्बुल आलमीन फरमाए तो जना तमन्ना कंदा तारे सा के दुनिया में मोकलो रब्बुल आलमीन फरमाए तो फदूकू फमा लिस्सालिमीन मिन नसीर अज का कोई तमाच नहीं यो अज़ाब ही हुदो का भी मोहलत काने का रब्बुल आलमीन फरमाए तो तलफहु वजूहहुम नार व हुम फीहा कालिहून फरमायो इन जे मोहन के पाची गोड़ी दी सारे तबार करे कारो करे छदी दी उते दामू को करे रब के सदके दाए सा अल्लाह सिर्फ हिकड़ी मोहलत जो असा दुनिया में बनी करे चंगा अमल करेदा सी रब्बुल आलमीन फरमाए तो कालक सरूफिया बला तो तल्लिमूना ए बदवक्त ओ सालिमो आने में जहन्नम के अंदर वारे रुसवा थी करे ये अजाब चकीदा रहो तवा चले का भी मोहलत काने का दुनिया के अंदर तवा रब जी गाल के इज्जत काफी हुई रब्बुल आलमीन जी गाल के कोन मनियो हुयो रब्बुल आलमीन जी गाल के तवा बुधन जले तैयार कोन हुयो वला तुकल्लिमूना अज जे दिहारे रब साबे तवा न गलायो गालन जी इजाजत काने अंदाजो लगायो मुझा मोहतरम भाईरो बुजुर्गो चाला जा साहब ऐ आखिरत में केर बके जो सारो कोन हुंदो दुनिया में दंड चट्टी चोरी चकारी थी दिया तो सबका पंजा परावा कुलो कांदी थींदा कुलो वटाइदा हथ वटाइदा तवा केड़ो पे आए वरी पंजवा 50,000 लख 10,000 चट्टी दे जान छडाईंदासी आखिरत में के जान छडाईंदो खुदारा सब को पाजी पाजी कब्र में हालांकि जेकर इंसान जो ज़मीर जिंदा हुजे ना ये गालियों बयान करन जड़ो कोन आहे सब को दिसंदवान मयत के खणी विदे अकेलो खड़ते सुतो पियो ना केर कदो हुंदो तस दुनिया कदो हुंदिया औलाद कदो हुंदो केतरी महबूब घरवारिया पर हुआ भी घर जी चार दीवारी जे अंदर जिंदगी ही कुंदर अकेलो हुंदो
कबर में केतरो बि महबूबा प्यारो आ सबको पंहिंजे हथनि सां लाहे करे सामी बंद करे मथा मिट्टी जा मण वराए करे इएं विसारे छॾींदा आहियूं ॼण त असांजो को रिश्तेदार हुयो ई कोन मूंखे ॿुधायो आख़िरत में केरु जान छॾाईंदो आख़िरत में असांजे पर केरु ॻाल्हाईंदो असांजो केरु सिमो ॾींदो रब्बुल आलमीन जो क़ुरान जो ॿ टे ॻाल्हियूं पेश करे पंहिंजी ॻाल्हि खे ख़तमु कयूं था अल्लाह जो क़ुरान आहे सूरतुल अबसा वमा यौम यफिरुल मरउ मिन अखीहि व उम्मिहि व अबीहि व साहिबतिहि व बनीहि लिकुल्लि इम्रिइन मिनहुम यौमइदिन शाअनु युगनीहि फरमाए क़यामत वारे ॾींहुं महबूब अम्बड़ में पंहिंजे बच्चे खां बेज़ारी जो ऐलान कंदे ओ महबूब घरवारी भी पंहिंजे मुड़ुस खां बेज़ारी जो ऐलान कंदे पंहिंजे औलाद खां बेज़ारी जो ऐलान कंदे ओ जेके भाइरनि जे करे सिर ॾियण वारा इहे भाइर बि बेज़ारी जो ऐलान कंदा ओ जेका भेणा भाइरनि जे करे सिर ॾियण वारी आहे ओ जेका भाइरनि खे बनियूं लिखी करे ॾियण वारी आहे ॾाढा मुसाइल हां भेण बनी लिखी ॾिना तो तुसां खाधो पीतो ख़तम हमेशा जे लाइ रिश्ते ख़तम न्याणियां बेचारी मसरूमा छा करे ओ या भेण भी क़यामत वाले ॾींहुं बेसारी जो ऐलान कंदी ए मुंहिंजा ता दुनिया में मुंहिंजे हक़ में मुंहिंजे विरसे में जेका ज़मीन आई जेका मूं में ताक़त हुई मूं त तोखे ॾेई छॾी पर अॼु आउं तुंहिंजे लाइ कुझु बि कान थी करे सघां रब्बुल आलमीन फरमाए थो यवद्दुल मुजरिमू लौ यफ्तनी मिन अज़ाबी यौमिदिन बिबनीहि ओ यो जेको मुजरिम माण्हू हूंदो दुनिया में काफ़िर थी करे ज़िंदगी गुज़ारे आयो ज़िना खणी आयो शराब खोरी खणी आयो चोरियूं खणी आयो ब्याज खणी आयो कत्लगारी खणी आयो नमाज छॾे करे काफ़िर मुशरिक मुनाफिक थी आयो आहे ज़कात न ॾेई आयो आहे ज़कात जे बदिले में बवाल खणी आयो आहे ओ यो तमन्नाऊं कंदो मुंहिंजी अमड़ मुंहिंजो बाबा मुंहिंजा भाइर मुंहिंजी औलाद ताज के ज़मीन में इंसान आहिनि सभु जे सभु जहन्नम जे हवाले कया वञनि मूं हिकिड़े खे निजात ॾिनी वञे एतिरे क़दुर तबाही होलनाकी हूंदी अल्लाहु अकबर कबीरा अज़ीज़ दोस्तो दावत आहे दावत फ़िक्र आहे ऐं असांजे अल्हम्दुलिल्लाह जमायत तव्हां पाण ॿुधो रब जो क़ुरान मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी जो फरमान ॿियनि जूं सभिनी जूं ॻाल्हियूं क़ाबिल एहतराम पंहिंजी जॻह ते आहे उहे शरीयत नथियूं थी सघनि उहे कब्र जे छुटकारे जो सबब नथियूं थी सघनि महशर जे छुटकारे जो सबब नथियूं थी सघनि रब जे कानून में जेकॾहिं के ॻाल्हियूं ॻाल्हाइण वारियूं आहिनि जेकॾहिं उते असांजूं वकालत करण वारियूं के ॻाल्हियूं आहिनि त हिकिड़ो क़ुरान आहे ॿियो मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो फरमान आहे रब जे क़ुरान ॾांहुं मोटी अचो रब जे क़ुरान खे पंहिंजे जीअ में जॻह ॾियो पंहिंजे घर में जॻह ॾियो पंहिंजे औलाद जी पंहिंजी क़ुरान हदीस सुन्नत मुबारका सल्लम मुताबिक तरबियत करे ज़िंदगी गुज़ारियो अल्लाह जा महबूब बाना थी करे गुज़ारे वञे जो पोया केरु यादि करे त असांजूं चङायूं यादि करे ईअं न दुनिया में माण्हुनि खे तकलीफ़ूं ॾेई करे ज़ुल्म करे मरियासीं माण्हुनि दुनिया में इज़त कोन कई पर मरण खां पोइ बि माण्हू ॻाल्हियूं ॾींदा रहिया त इन जहिड़ो को ज़ालिम ऐं हरामी हुयो ई कोन अल्लाह अकबर कबीरा अज़ीज़ दोस्तो रब्बुल आलमीन खां दुआ आहे अल्लाह ताला मूंखे अव्हांखे जेको क़ुरान मजीद पढ़ियो आहे ॿुधायो आहे सम्झण जी कोशिश कई आहे सम्झण जी कोशिश कई आहे उनखे सम्झण ऐं उन मुताबिक़ अमल करणु क़ब्र जी मौत जी महशर जी रब्बुल आलमीन के हिसाब किताब ॾियण जी तैयारी करण जी तौफ़ीक़ अता फरमाए आमीन व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم
इन्नका हमीदुम मजीद। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ला युकल्लिफुल्लाहु नफ्सन इल्ला वुसअहा लहा मा कसबत व अलैहा मक्तसबत। रब्बना ला तुआखिज़ना इन नसीना अव अख़्ताना। रब्बना वला तहमिल अलैना इसरन कमा हमलतहु अलल लज़ीना मिन क़ब्लिना। रब्बना वला तुहम्मिलना मा ला ताक़त लना बिही वअफ़ु अन्ना वग़फ़िर लना वरहमना अंत मौलाना फंसुरना अलल क़ौमिल काफ़िरीन। अज़ीज़ जमाअती साथियों, सुभाणे छंछर वारे ॾींहुं बाद नमाज़ मग़रिब ख़ैर मोहम्मद मरी डंडो आदम जे वेझो ॻोठ आहे। उन में पंहिंजी जमियत जा आलिमी दीन मौलाना मोहम्मद मंसूर गुजरावाला खां ऐं मौलाना मोहम्मद मुश्ताक करल सिंजोरो खां खिताब कंदा। तव्हां सभिनी साथियुनि खे शिरकत जी क़ुरान हदीस ॿुधण जी दावत ॾिजे थी त सभु साथी दिल जमी सां कारोबार तिजारत पंहिंजी मसरूफ़ियात मां टाइम कढे ज़रूर उते पहुचनि, क़ुरान हदीस ॿुधी करे पंहिंजे गुनाहनि वारी ज़िंदगी खे रोशनी वारी ज़िंदगी में तब्दील कनि ऐं पंहिंजे सीने खे, पंहिंजी ज़बान खे, पंहिंजे शिकल व शबात सीरत व सूरत के कुरान हदीस सां मुनव्वर कनि। अल्लाह ताला अमल की तौफीक अता फरमाए। सुभान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाह।